सफाई पाकीज़ा प्रिय पाकीज़ा दादा परेशान कुदरती गुल अमर बही हुआ कुदरती गुल सनातन जी सांझी सुबह जो गया नकद करूंगा मुकद्दर कुमारा है मुकद्दर कुमारा जो ॾियारो मल्हायो आहे मदीने वारे जी तो ते रहमत जी थींदा है ना आज़माइशूं सचन कूड़न जी परखा थींदी आहे ख़बर आहे न हाफ़िज़ा महिरबानी थी आई थींदी सल्लल्लाहु अलैहि मुझो पिरी पगदार अलो म्या मुझो पिरी पगदार मुझो पिरी पगदार अलो म्या मुझो पिरी पगदार जान बची जियारो अलो म्या जान बची जियारो अलो म्या मुझो पिरी पगदार अलो म्या मुझो पिरी पगदार राणा राजन में लखन पर राणा राजन में लख वो अड़न आधार अलो म्या मुझो पिरी पगदार अलो म्या वो बेवाहन जी बाहर आहे बेवाहन जी बाहर आहे वो सबिन सालार अलो म्या अलो म्या मुझो पिरी पगदार अलो म्या बापो जंहिंजो राजन राणो बापो जंहिंजो राजन राणो बापो जंहिंजो राजन राणो ओ अमड़ हयावन दार अलो म्या मुंहिंजो पिरी पगदार अलो म्या सलिम चवंदो उम्मत सारी क्या मतलब है जिन पुलिस रात उम्मत लगंदी न साईं जन किनारे ते बीच सुभान अल्लाह सलिम सुभान अल्लाह मलाए जोई वारा वजन था सुभान अल्लाह मलाए काछे वारा गुजरन दान सुभान अल्लाह अब सलिम उम्मती सलिम सुभान अल्लाह जैसी तई पुल ट्रपी पार न पहुंचंदे न तैसी हुजूर बीठा दुआ ऐ सलिम चवंदो उम्मत सारी सलिम चवंदो उम्मत सारी ओ पुल खां थींदी पार हलो म्या पुल खां थींदी पार हलो मुझो पिरी पगदार हलो म्या मुझो पिरी पगदार मुझो पिरी पगदार हलो म्या मुझो पिरी पगदार सरकार फरमायो मुझे सोने हबीब फरमायो वख्तारनी मिन बनी हाशिम बनी हाशिम पाड़े मुझा अल्लाह मुखे चूंडियो मुझे ला मुझे अब्बे के चूंडे मुझे अम्मा के चूंडे जेके अल्लाह चूंडे
सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जेके चूंडे रब जी चूंड खता खाई सके थी तव्हां छा था चओ हां जेको उन रब जे चूंडियलनि खे घट वध ॻाल्हाए या उन्हनि में ऐब कढे या उन्हनि खे ॿियो को लक़ब लाए त पोइ सम्झ त इन जी फिटी आला हजरत अजीमुल बरकत इमाम अहले सुन्नत हजरत शाह अहमद रज़ा खान बरेलवी रहमतुल्लाह अलैह मुकम्मिल रिसालो लिखियो आहे हुजूर जे अबाणनि जे ईमान इस्लाम ऐं शान में आला हजरत लिखनि था त हुजूर जा अबाणा न सिर्फ मोमिन मुवहिद अल्लाह खे मञण वारा हुया पर उहे पंहिंजे ज़माने जा अल्लाह जा कामिल अकमल वली हुजूर जो बाबा जानी अल्लाह जो वली हुजूर जी अम्मा साइण अल्लाह जी वली कामिला असां कल रात रे हुयासीं पंहिंजो सिंधी बुटनि में हज़रत गाजी शाह जो उर्स पियो मल्हाए सुभान अल्लाह वली है न नंढा उर्स मल्हायूं था अलाह वारनि जा उर्स मल्हायूं था कलंदर जो उर्स भिटाई जो उर्स छा मुस्तफा जे अबाणनि जो उर्स न मल्हाए ॿुधायो छा था चओ इंशाअल्लाह हिकिड़ो कमु कयो जी हाफ़िज़ ठीको कयो आहे सब जे पघारनि मां तव्हांखे ॾियणु खपे हा न त हुजूर जे अबाणनि जो उर्स थो थिए तव्हां ख़िदमत कयो आहे न सही हाणे पंहिंजो ढक न ढके मूंखे बि ख़बर आहे हिकिड़ो जनरेटर बि कोन रखियो आहे बिजली वई आहे त ईअं वेठा तव्हां हिकिड़ो कमु कयो पंहिंजे पंहिंजे घर में हिकिड़ो देगड़ो भत जो लायो हिकिड़ा चांवर सुखदासी वठो ऐं फोटनि जो दागड़ो ॾेई ऐं सुठो नंगर ठाहे जो हे हुजूर जे अबाणनि जो उर्स ससी पई चवे त कांगल आओ त कढी ॾियां हीओ साणो हथनि हे मां पंहिंजो हीओ आहे न हे कांगा हल ते हीओ कढी थी ॾे वञी खाओ विलायत में अॻियां महबूबनि मुन पिरी पुछनि त हीअ कुर्बानी कंहिं इहे चवनि त हीअ कुर्बानी हाँ माण्हू जो कांगुर तो खाए हीअ कुर्बानी कंहिं कई रुगे महबूब ईअं चवे त हीअ कुर्बानी कंहिं कई तूं महबूब जे अबाणनि जे लाइ उर्स करी ऐं इहो उते वञी जेॾीमहिल पहुचे साईं जे अबाणनि ते हुजूर पुछंदा त हीअ मुंहिंजे अबाणनि खे कंहिं यादि कयो फ़रिश्ता अर्ज़ कंदासि हूअं त हुजूर ख़ुदि बि ॾिसनि था ख़बर आहिनि उम्मत जे हवाले खां हे जोही वारनि मुंहिंजे अबाणनि खे यादि कयो यार ख़ुशि थिए त असांजे लाइ त बेड़ा ई महबूब राज़ी थी वञे त हिते बि वाह वाह हुते करीम असांजो ही प्रोग्राम पंहिंजे दर ते क़बूल फरमाए हाफ़िज़नि जी हिन तंज़ीम खे अल्लाह ताला ॾींहुं राति तरक़ियूं अता फरमाए जोही जे अहले सुन्नत खे रब शाद ऐं आबाद रखे सभिनी जे दिलनि जूं अल्लाह से मुरादूं पूरियूं फरमाए सभिनी जे मथां ॿिन्ही जहाननि में अल्लाह ख़ुशियुनि जा दर अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला आलिहि व सहबिहि अजमईन रब्ब इग़फिर वरहम अंत खैरुर राहिमीन وانصرنا اللهم انت خير الناصرين واحفظنا وانت خير الحافظين يا الله ان ساری جماعت مالک جمعیہ سونی محفل سجائی انہاں جی زندگی سجا انہاں جی زندگی خوشگوار بنا مولا पंहिंजे हबीब जे सदके असांजी महफ़िल पंहिंजी बारगाह में क़बूल सोने हबीब जे अबाणनि जे सदके मौला असांजे दिलनि जूं मुरादूं पूरियूं सभिनी खे मदीना आलिया जी हाज़िरी आमीन आमीन इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू
وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين.